जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु पंहिंजी सिंधी मिठड़ी ॿोलीअ में मां तव्हांजे लाइ खणी आई आहियां कारकत महीने जी कथा। लेकिन अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों बार आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिले। त हलो त पाण शुरू था कयूं। अध्याय 8। देव ऋषि नारद चवण लॻो त हे राजन, कार्तिक जे व्रत रखण जी विधि मां तोखे पूर्ण रीतिअ सां ॿुधायां थो, जो तूं ध्यानु ॾेई ॿुध। भॻवान विष्णु खे प्रसन्न करण लाइ कार्तिक साई चोॾस खां ही व्रत शुरू करे हिकिड़ो मंडप ठाहे चौतरफ़ा गुलनि जी मालाउनि सां उन मंडप खे सिंगारे करे मिटीअ मां जय ऐं विजय विष्णु भॻवान जा द्वारपाल आहिनि से ठाहे रखे उन्हीअ जो पूॼा करे कलश शंख ऐं गदा धारण कयल विष्णु भॻवान खे लक्ष्मीअ सहित पीलनि वस्त्रनि में रखी करे भॼन करे इंद्र आदि देवताउनि जो पूॼन करे 12 तिथि ॾींहुं भॻवान विष्णुअ जी धुनी लॻाए 13 तिथीअ ॾे भॻवान जो ध्यानु लॻाए ऐं जागरण करे 14 ॾींहं भॻवान विष्णुअ जी सोनी मूर्ति ठाहे ऐं 16 प्रकारनि सां उन जी पूॼा करे राति जो भॻवान जे भॼन में गीत ॻाए जगरातो करे सुबुह उथी करे सनानु करे संध्या उपासना करे ऐं हवन करे। हवन करण खां पोइ भॻवान कृष्ण चंद्र जे निमित्त लोभ खे त्यागे सत भावना सां ब्राह्मण खे भोजन कराए दक्षिणा ॾेई यथाशक्ति ब्राह्मण खे वस्त्र वग़ैरह दान में ॾे। हे राजन, जेके वैकुंठ 14 ॾींहं विधि पूर्वक व्रत रखे थो सो सिधो स्वर्ग में वञी आनंद भोगे थो। वैकुंठ 14 जी कीर्ति कंहिं बि देव देवताऊं बल्कि शारदा देवी ऐं शीश नांग खे बि ताक़त कोन्हे जो उन जो वर्णन करे सघे। जेकॾहिं अजाई बकवास छॾे सत भावना सां भॻवान जो दिलि में ध्यानु धरे सॼी राति जगरातो करे त भॻवान उन ते प्रसन्न थिए थो। कार्तिक पूर्णमासीअ ॾींहुं पंहिंजी स्त्री सां गॾु 2 या 3 ब्राह्मण खाराए, छाकाणि त भॻवान उन ॾींहुं मत्स्य जो अवतार वरितो हो। खीर ऐं तिरनि जो हवन करे पोइ ब्राह्मण खाराइजनि। ब्राह्मण खे यथाशक्ति दान ॾेई नमस्कार करे भॻवान विष्णुअ जो पूॼन करे देव देवताउनि तुलसी ऐं केला गांइ जी पिणु पूॼे। तंहिंखां पोइ स्त्रीअ सां गॾु उपदेश करण वारे गुरुदेव जो पूॼन करे माफ़ी घुरे। हे गुरुदेव, अव्हां जी प्रसन्नता सां भॻवान मूं ते सदाई प्रसन्न रहे। हिन व्रत द्वारा मुंहिंजा 7 जन्मनि जा कयल पाप नाश थियनि ऐं अंत समय में मूंखे हरीअ जो नालो मुख में अचे। अहिड़ी तरह गुरुदेव खां माफ़ी वठी यथाशक्ति दान ॾेई व्रत रखंदड़ मिटनि माइटनि सहित पूॼन करे इहा विधि कार्तिक ऐं माघ महीने में ॿुधाई वई आहे। हे राजन, उहो मनुष्य धन्य आहे जो कार्तिक जो व्रत रखे थो। उन व्रत रखण सां अनेक पाप नाश थिया वञनि। कार्तिक मातम जेको ध्यान सां ॿुधे या ॿुधाए थो सो सवलाईअ सां भॻवान खे प्राप्त थिए थो। हिते श्री पद्म पुराण कार्तिक महात्म जो 8हों अध्याय पूरो थियो। ओ श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। अध्याय 9। महाराजा पृथु पुछियो त हे देव ऋषि, अव्हां जो चए त तुलसीअ जे मूल में विष्णु जी पूॼा कजे, सो मां तुलसीअ जो महात्म ॿुधणु चाहियां थो ऐं त तुलसी भॻवान खे केतिरी प्यारी कीअं थी। हीअ तुलसी कहिड़े स्थान ते पैदा थी? हे मुनि, अव्हां ॼाणी ॼाणण आर आहियो, कृपया करे मूंखे ॿुधायो। नारद मुनि चयो त हे राजन, हिकु दफ़े भोलानाथ देवनि जे देव प्राणनि खां प्यारे महादेव जे दर्शन करण लाइ देवताउनि जे राजा इंद्र कैलाश पर्वत ते आयो। देवराज इंद्र हिते हिकिड़ो भीमकर्मा नाले खौफ़नाक पुरुष खे ॾिठो। तंहिंखे ॾिसी पियो डपु थिए। तंहिंखां पुछी त तूं केरु आहीं? भॻवान शंकर केॾांहुं वियो आहे? इंद्र जे पुछण ते उन पुरुष को बि जवाबु न ॾिनो। तॾहिं इंद्र क्रोध में अची चवण लॻो त हे मूर्ख, तो मुंहिंजे सवाल जो जवाबु न ॾिनो, तंहिं करे मां तोखे मारियां थो। ॾिसां त तोखे केरु थो बचाए। एतिरो चई इंद्र उन पुरुष खे वज्र सां मारियो। वज्र लॻंदे उन पुरुष जे कंठ में नीरापन अची भस्म थी वियो, जंहिं करे भॻवान भोलानाथ टिनी नेत्रनि सां इंद्र खे जलाईंदो उते प्रगट थियो। देवताउनि में गुरु विस्पति खे ख़बर पवंदे ई उते अची प्रकट थियो। महादेव खे क्रोध में ॾिसी 2 हथ जोड़े भॻवान जी स्तुति करण लॻो त हे 3 नेत्रनि वारा भॻवान, टिनी लोकनि खे नाश करण वारा, शूर ऐं अंधक देवतनि खे नाश करण वारा भॻवान, ब्रह्मा जा सिर कटण वारा काल रूप भॻवान, मुंहिंजो तव्हांखे नमस्कार आहे। विस्पति जी इहा स्तुति ॿुधी त्रिनेत्रा अग्नीअ खे शांत कंदे महादेव चयो त हे ब्राह्मण, गुड़ जेको गुड़ न हुजई,
विस्पति चयो त हे देव शरणागत आयल इंद्र जी रक्षा कर, पंहिंजी नेत्र अग्नीअ खे शांत कर। रुद्र चयो त हे विप्र, मां हिन अग्नीअ खे दूर उछलियां थो। एतिरो चई महादेव उहा अग्नि हथ में खणी उछली त वञी गंगा सागर में पई, जंहिंमें हिकु बालक पैदा थियो। नारद चयो त हे राजन, उहो बालक खूब रोअण लॻो, जंहिंजे रोअण सां पृथ्वी ॾकण लॻी। असत्यलोक ताईं सभु ॿोड़ा थी विया। बालक जो रोअण जी आवाज़ ॿुधी ब्रह्मा अची उते पहुतो ऐं समुंड जे गोद में उन बालक खे ॾिसी चवणु लॻो त हीउ बालक अजीब ऐं सुंदर आहे। ब्रह्मा जो वचन ॿुधी समुंड चयो त हे संसार जो स्वामी, ही जो मुंहिंजी गोद में पैदा थियो आहे तंहिं करे मुंहिंजो ई पुत्र आहे। एतिरो चई समुंड हुन बालक खे ब्रह्मा जी गोद में ॾेई चयो त हे स्वामी, हिन जो जाति धर्म कर्म आदि संस्कार करियो। नारद चयो त हे राजन, समुंड अञा इहो ई चई रहियो त हुन बालक झटि खणी ब्रह्मा जी ॾाड़ीअ में हथु विझो। खूब लोॾो ॾिनई, जंहिं करे ब्रह्मा जी अखियुनि मां पाणी निकिरियो। उन बालक जे हथ में पंहिंजी ॾाड़ी ॾुखियाई सां छॾाए करे चई त हे समुंड, मुंहिंजी अखियुनि मां जल निकितो आहे, तंहिं करे हिन बालक जो नालो जलंधर रखियो वञे। हीउ बालक जवानी में अची सभिनि अस्त्रनि शस्त्रनि में होशियारु थींदो। भॻवान महादेव खां सवाइ हिन खे को बि न मारे सघंदो। हीउ बालक जिते पैदा थियो उते ई लीन थींदो। नारद चयो त हे राजन, अहिड़ी तरह शंकराचार्य खे घुराए जलंधर खे राजगद्दीअ ते विहारे ब्रह्मा उतां अंतर्ध्यान थियो। तंहिंखां पोइ समुंड काल नाले राक्षसनि जी धीअ विरंदा सां हुनजी शादी कराई वई। शंकराचार्य जी मदद सां जलंधर पृथ्वीअ ते राज करणु लॻो। इते श्री पद्म पुराण कार्तिक महात्म जो 9 अध्याय पूरो थियो। बोल श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। आयो लाल सभई चओ झूलेलाल।